सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसलाम अलैका या हबीब अल्लाह। मुल्क मदीने दीवन्या शहर मदीने दीवन्या आहेम आरज़ूया आहेम आरज़ूया। मुल्क मदीने दीवन्या शहर मदीने दीवन्या आहेम आरज़ूया आहेम आरज़ूया। पिंबड़िन सा पट बुहारियां अशरफ गली गली। पिंबड़िन सा पट बुहारियां असगर गली गली। तवाफ काबे जो करया तवाफ काबे जो करया आहेम आरज़ूया आहेम आरज़ूया। मुल्क मदीने दीवन्या शहर मदीने दीवन्या आहेम आरज़ूया आहेम आरज़ूया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। न रईस हूँ न अमीर हूँ न मैं बादशाह न वज़ीर हूँ। न रईस हूँ न अमीर हूँ न मैं बादशाह न वज़ीर हूँ। दर मुस्तफ़ा है मेरी सल्तनत इसी सल्तनत का फ़कीर हूँ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अज़मत रमज़ान में अवां के भली कार चवां थी ऐं मूंसां साथी मेज़बान सईदा आलम आप सबको मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। और रमज़ानुल मुबारक का 5वां रोज़ा आप सबको मुबारक हो। जी नाज़रीन, रमज़ानुल मुबारक जो 5 रोज़ो अवां सभिनीनि खे मुबारक हुजे। रमज़ान जो महीनो जीअं त भलारो बरकतुनि वारो महीनो थिए थो ऐं अॼु जी जेका ख़ासि ट्रांसमिशन आहे उन सां जेको तावन कयो आहे उहो मलिका ठाहिण वारनि तावन कयो आहे। मलिका जा जेके मसाला आहिनि ॾाढा ईज़ी मसाला आहिनि, इन पाउडर फॉर्म अवां खे ईज़िली मिलनि था। अवां वठो घर में इस्तेमालु कयो ऐं ज़ाइके सां गॾु वरी जॾहिं लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु त पोइ लिज़त बि ऐं सिहत बि गॾोगॾु ऐं टैंक ठाहिण वारनि बि हिन ट्रांसमिशन सां तावन कयो आहे। उन्हनि सां जेको तावन कयो आहे कैमरा वारा भाउ ज़रूरु ॾेखारे सघनि था त ज़मीन की जान फसल की शान। सो नाज़रीन, अॼु ख़ैर सां 5 रोज़ो आहे ऐं 5 रोज़े में हीअ ट्रांसमिशन ख़ैर सां स्टार्ट थी चुकी आहे। ऐं सईदा आलम खां हाणे आऊं पुछंदसि त सईदा आलम अॼु जो टॉपिक अव्हांखे आऊं ॿुधाईंदी हलां त वल्लाहु मअस साबिरीन और अल्लाह सब्र करने वालों के साथ हैं। तो आज ये टॉपिक डिसाइड किया गया है। बहुत बेहतरीन टॉपिक और जो मंथ चल रहा है इस हवाले से तो क्योंकि रमज़ानुल मुबारक का अगर मैं देखूं तो दूसरा नाम सब्र है। यानी ये आता ही हमें सब्र की तलकीन देने हैं कि इंसान के अंदर सब्र किस तरह पैदा हो सकता है। जिस तरह सुबह सादिक से लेकर हम मगरिब तक कुछ नहीं खा पी सकते, हालांकि सब कुछ है, भूख भी लगती है, प्यास भी लगती है, गर्मी भी है, पसीना भी है, लेकिन हमने नहीं पीना, सब्र करना है सिर्फ और सिर्फ अल्लाह की रज़ा के लिए। तो जो रमज़ानुल मुबारक आता है हमें सब्र सिखाने आता है, लेकिन अफसोस के साथ हम मुसलमानों में बल्कि पूरी इंसानियत में सब्र बहुत बहुत कम हो गया है। तो ये डिटेल आपको ताहिरा बताना चाहेंगी क्योंकि कुछ वाक़यात ताहिरा की नज़र से गुजरे हैं और हम आपके साथ चाहते हैं कि उनको शेयर करें ताकि हम सबक लें उन वाक़यात से। जी ताहिरा। बेशक ईअं ई आहे ऐं असां सोशल मीडिया सां ॾाढा कनेक्टेड आहियूं ऐं जॾहिं असां सोशल मीडिया यूज़ कंदा आहियूं यानी मोबाइल जॾहिं असांजे हथ में आहे त आउं चवंदी आहियां त दुनिया असांजे हथ में ई हूंदी आहे। ऐं कुझु वाक़यात मुंहिंजी नज़र मां ईअं गुज़रिया त पाड़े में नंढड़नि ॿारनि जॾहिं गेम खेॾी पए त बॉल पाड़े में हलियो वियो ऐं उन तां एतिरो जहिड़ो थियो जो फायरिंग थी ऐं माण्हू खे हुननि मारे छॾियो। त न्यूज़ में जॾहिं मां इहो ॿुधो त इलाही डिच मतिलबु हिकिड़ो कुझु शयूं कुझु वाक़यात इलाही डिच कंदा आहिनि इंसान खे। इंसान इलाही सेंसिटिव समटाइम्स
एक्सपीरियंस थी वेंदो आहे। ऐं ॿियो वाक़ियो जेको मुंहिंजी नज़र मां गुज़रियो त नंढिड़ो ॿारु होटल ते कमु करे पियो ऐं जॾहिं उहो चांहि खणी वियो त चांहि थोरो देरि सां खणी वञण ते यंग नौजवान यानी जंहिंखे असां चऊं था उन नंढड़े ॿार जे मुंहं ते चांहि उछलाई अल्लाह। ऐं जॾहिं चांहि उछलाई त उनजो पूरो फेस रझी वियो यानी त उन में ॿ लाइन्स ॾाढियूं हिकिड़ियूं लिखियल हुयूं जेके मूंखे ॾाढो हुन डिच कयो त मूंखे हिन चांहि एतिरो नाहे साड़ियो पर मूंखे गुरबत जी शिदत ॾाढो साड़ियो आहे ऐं हुन मुंहिंजे दिलि में हिकिड़ो गहरो जेको आहे उहो वॾो घरु करे छॾियो आहे जेको आउं ॾिसंदे बि कॾहिं भरे नथो सघां। सो इहे ॻाल्हियूं आहिनि ऐं नाज़रीन सब्र जी जॾहिं तलक़ीन जो ज़िक्र अचे थो जॾहिं असां सब्र जे हवाले सां पढ़ूं था यानी पोइ जॾहिं घणी कावड़ हूंदी आहे फ्रस्ट्रेशन नंढड़नि ॿारनि ते बि कढी वेंदी आहे कावड़ त नंढड़नि ॿारनि ते बि कढी वेंदी आहे त पोइ असां कीअं था चऊं त असां हिकिड़ा बहितरीनु मुस्लमान आहियूं। जॾहिं असां चऊं था असां रोज़ो रखूं था त रोज़े जो मक़सदु इहो न आहे त जाइ नमाज़ ते वेही करे तव्हां नमाज़ूं पूरियूं कयो बुख ऐं उन ते पंहिंजो वक़्तु गुज़ारियो पर तव्हांजो ॻाल्हाइणु तव्हांजो रवैयो तव्हांजो उथणु वेहणु तव्हांजा असूल सभु काउंट थींदा आहिनि ऐं जॾहिं सभु काउंट थियनि था त पोइ थोरी नज़रसानी जी ज़रूरत आहे त असां अॼु जा जेके मुस्लमान आहियूं की उहे कीअं आहियूं। सो हाणे सईदा आलम खे आउं इहा रिक्वेस्ट कंदमि त सईदा आलम किचन बि अव्हांजो इंतज़ारु करे रहियो आहे। मैं चलती हूँ अपने किचन की जानिब। हाँ जी। मेरा किचन मेरा मुंतज़र है। हाँ बिल्कुल ज़बरदस्त। और फिर आपसे हम पूछेंगे कि आप आज क्या बना रही हैं, क्या नई रेसिपी है सईदा आलम? आज हम बना रहे हैं शवारमा रोल हाँ, जो कि बच्चों का बहुत पसंदीदा है और मेरा भी बहुत पसंदीदा है। ज़्यादातर ये बाहर से मंगवाए जाते हैं बाहर के खाए जाते हैं और टेस्टी भी बहुत होते हैं लेकिन हेल्दी हम नहीं कह सकते उन्हें। लेकिन अगर आप इसे घर पर तैयार करना चाहें तो आज की ये डिश आज का ये प्रोग्राम है आपके लिए बहुत काम का है। तो देखिए और सीखिए और बनाइए और खाइए। मैं भी बनाऊंगी और दूसरों को भी खिलाऊंगी। तो आज रेसिपी क्या है, क्या इंग्रेडिएंट्स यूज होंगे, सब रेसिपी हमारी जैसा कि मैंने बताया है कि शवारमा रोल ट्राई करने वाले हैं आज हम अपने किचन में कुक करेंगे। तो शवारमा रोल के जो पीटा ब्रेड होता है वो एक तो आप बाजार से मंगवा सकते हैं अगर आपके पास टाइम नहीं है लेकिन मैं उसे आपको घर पर किस तरह बनाएंगी ये आज बनाना सिखाऊंगी। तो उसके लिए मुझे सबसे पहले चाहिए होगा मैदा यानी 2 कप्स के करीब मैं मैदा लूंगी और मैदा में मैंने थोड़ा सा यानी 2 टेबलस्पून के करीब ऑयल शामिल करना है। उसमें ईस्ट मैंने आपके सामने रखी हुई है कि ईस्ट शामिल करनी है। खमीर आपको बाजार से इजीली मिल जाएगी 1.5 चम्मच के करीब और आटा गूंद कर अच्छी तरह हमने उसे रेस्ट के लिए रख देना है। मेरे पास चूंकि टाइम नहीं है ज्यादा तो मैं बस जल्दी जल्दी करूंगी। आपने जल्दी जल्दी नहीं करना तकरीबन 3 या 4 घंटे आपको आटे को रेस्ट देना है तभी वो राइस होगा यानी वो राइस होकर डबल ट्रिपल हो जाएगा। ठीक है जी हाँ। उसके बाद मैंने चिकन लिया है हाफ kg के करीब और बोनलेस लिया है। तो बोनलेस चिकन लिया है और उसके साथ मैं चूंकि शवारमा है तो उसमें सब्जियां भी जाएंगी। गाजर ले ली है अपने ज़रूरत के मुताबिक मैंने 1 ली है और प्याज लिया है साथ में शिमला मिर्च ली है एक ली है मैंने सारी और साथ में हम मलका के मसाले शामिल करने वाले हैं मैरिनेशन के लिए। सबसे पहले मैरिनेशन के लिए हम दही डालेंगे तकरीबन हाफ कप के करीब और दही के साथ हम मलका का चाट मसाला टिक्का बोटी मसाला सामने नजर आ रहा होगा। आज हम ये ट्राई करने वाले हैं और इसका टेस्ट बहुत अच्छा आने वाला है इंशाल्लाह। टिक्का बोटी मसाला ऐड करेंगे थोड़ी सी रेड चिली पाउडर आपको ज्यादा स्पाइसी पसंद है डाल सकते हैं वरना टिक्का बोटी मसाला आपके लिए काफी होगा। तो उसके साथ मैं मलका का पिंक सॉल्ट ऐड करने वाली हूँ फुल ऑफ एनर्जी फुल ऑफ टेस्ट वो ऐड करने वाली हूँ जो कि 100% प्योर है और साथ में मैं थोड़ा सा मलका का गरम मसाला पाउडर ऐड करने वाली हूँ और साथ में लीमू काट कर रखे हूँ आप देख रहे होंगे। तो लीमू में हाफ इसमें ऐड करूंगी और खट्टा सा बड़ा ही मजेदार सा तैयार होगा और साथ में ऑयल रखा है फ्राइंग के लिए। ज़बरदस्त बेहतरीन रेसिपी। ऐं नाज़रीन जॾहिं असां मलिका जा मसाला इस्तेमालु कयूं था यानी असांखे पोइ वरी घर में पीसण जी ज़रूरत न आहे ईज़ीली मिलनि था रेडीमेड मिलनि था पैक्स अवां वठो अवां बि इस्तेमालु कयो घर में। हाणे इंतज़ार जूं थोड़ियूं घड़ियूं टोड़ियूं ताईं जेके आयल महिमान आहिनि मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो आउं इंट्रोडक्शन ज़रूरु कराईंदसि पर हींअर वक़्तु थी वियो आहे हिन नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ऐं नाज़रीन हीअ जेका ट्रांसमिशन आहे हिन सां ताउन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ ऐं टैंक ठाहिण वारनि बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं उन्हनि सां जेको ताउन कयो आहे सरसब्ज़ ज़मीन की शान फ़सल की शान। सो असां हलूं पिया झटी मोटी अचूं था ऐं काॾे न वञिजो असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन अव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में ही जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे हुन सां जेको ताउन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि ताउन कयो आहे लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ ऐं टैंक ठाहिण वारनि
बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। अच्छा, दुनिया में डिफरेंट डेज़ बि सेलिब्रेट कया वेंदा आहिनि, त अॼु बि हेल्थ डे सेलिब्रेट कयो वञे पियो। ऐं आउं टैंक जी ॻाल्हि कंदी हलां त ईज़ीली ड्रिंक तयारु थींदी आहे, विटामिन सी सां भरपूर आहे, डिफरेंट वाइटमिन्स यूज़ थियनि थियूं, आयरन इस्तेमालु थिए थी इन ड्रिंक में, विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी इंक्लूडिड आहिनि। सो अव्हां बि ठाहे सघो था पंहिंजे घरनि में, ईज़ीली ठही वेंदी आहे। 3 स्पून्स तव्हां 1 ग्लास में विझो, ऐं त 3 स्पून्स 3.5 आउं विझंदी आहियां, त इलाही सुठी ड्रिंक तयारु थींदी आहे। अव्हां बि पंहिंजे घरनि में इस्तेमालु कयो, विटामिन सां भरपूर आहे। ऐं जेकॾहिं अव्हां इस्तेमालु कयो था त डिहाइड्रेट रहो था। ऐं आउं ॻाल्हि कंदी हलंदी आहियां त इम्यून सिस्टम बि अव्हांजो ॾाढो स्ट्रॉन्ग रहंदो। सो नाज़रीन, अॻियां हलूं था ऐं जेके आयल महिमान आहिनि उन्हनि जो आउं तारुफ़ कराईंदी हलां त असां वटि मोहतरम मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ साहब जिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं जेके ॿिया असां वटि 2 महिमान आहिनि, पाण में ब्रदर्स आहिनि, भाइरा आहिनि, पाण में ख़ैरपुर खां आयल आहिनि, मोहम्मद हसन ऐं नसरुल्लाह खंबड़ो साहब जिन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ख़ैरपुर मां आया आहिनि ऐं सुठा नात ख़्वान आहिनि। ऐं जेके स्पेशल ट्रांसमिशन्स थींदियूं आहिनि रमज़ानुल मुबारक जूं, त हमेशह हिननि जो साथ असां सां हूंदो आहे। ऐं मेहरान टीवी सां हिननि जो स्ट्रॉन्ग कनेक्शन आहे। सो अॼु मौजूदु आहिनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थिए पई ऐं सुठा कलाम पाक बि ॿुधाईंदा। सो नाज़रीन, बाक़ाइदगी सां प्रोग्राम जी तरफ़ वधी चुका आहियूं। मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ साहब जिन सां हाणे आउं ॻाल्हाईंदसि। अस्सलामु अलैकुम, कीअं आहियो? ज़बरदस्त। अच्छा, रमज़ानुल मुबारक जी केतिरी एक्साइटमेंट हूंदी आहे? रमज़ान शरीफ़ जो महीनो कीअं हूंदो आहे अव्हांजे लाइ? रमज़ानुल मुबारक जो महीनो अल्लाह जल्ले शानहू जे तरफ़ां तोहफ़ो मुसलमान लाइ। बिल्कुलु। जो कि शायर चयो है कि बेज़ुबां को जब वो ज़ुबान देता है तो पढ़ने को वो कुरान देता है। सुभान अल्लाह। बेज़ुबां को जब वो ज़ुबान देता है तो पढ़ने को वो कुरान देता है। बेशक। बख्शने पे आए जब उम्मत के गुनाहों को तो तोहफे में माह रमज़ान देता है। सुभान अल्लाह, तो सुभान अल्लाह। ही जो रमज़ान जो महीनो है इहो अल्लाह जल्ले शानहू जे तरफ़ां असांजे लाइ इनाम आहे। ऐं नबी साईं जी हदीस भी आहे कि जेकॾहिं को माण्हू पंहिंजी ज़िंदगी में रमज़ान मुबारक जो महीनो पंहिंजी ज़िंदगी में अचे, उनजी ज़िंदगी में पंहिंजे रमज़ान मुबारक खे पाए ऐं पंहिंजी बख़्शिश रब खां न कराए सघे, इन खां वधीक मरदूद माण्हू को कोन्हे। यानी अल्लाह जे हबीब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लानत फरमाई आहे ऐं जिब्रील अमीन जी बददुआ आहे उनजे लाइ, ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आमीन चयो आहे। त रमज़ान जो महीनो, ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, रमज़ान जो महीनो सभिनी महीननि जो सरदार बि आहे। छो जो कुझु शयूं हिन में अहिड़ियूं आहिनि जेको ॿिए के महीने में न आहिनि। हिकिड़ो त इहो कि रमज़ान मुबारक जो इख़्तिताम यानी रमज़ान जे नाज़िल थियण खां पोइ मुकम्मल क़ुरान जेको लैलतुल क़द्र जी राति जो थियो, जंहिं रमज़ान खे असांखे फ़ज़ीलत आहे। असांजे मुल्क जो क़याम पाकिस्तान जो थियो उहो बि रमज़ान मुबारक में थियो। ठीकु आहे। अली रज़ी अल्लाह ताला जी शहादत, हज़रत ख़तीजतुल कुबरा जी वफ़ात, हज़रत अम्मा फ़ातिमा जी पैदाइश, ऐं इन खां अलावा आयशा सिद्दीक़ा जी वफ़ात, यानी काफ़ी ॻाल्हियूं, काफ़ी वाक़ियात हिन रमज़ान मुबारक सां कनेक्ट आहिनि। अल्लाह जल्ले शानो हिन महीने खे सभिनी महीननि जो सरदार बणायो आहे। ऐं हिन उम्मत मुस्लिमा जे लाइ हीउ महीनो सब्र जो बि आहे, ऐं हीउ महीनो जेको आहे तकलीफ़ बर्दाश्त करण जो बि आहे। रुगो रोज़ो नालो खाइण पीअण रुकण जो न आहे। 3 क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि आम माण्हू जेको रोज़ो रखंदा आहिनि, जेको खाइण ऐं पीअण ऐं नफ़सानी ख़्वाहिशातनि खां बचंदा आहिनि। ॿिया हूंदा आहिनि ख़ासि माण्हू जेके खाइण पीअण नफ़सानी ख़्वाहिशातनि खां रुकंदा आहिनि, पर अखियुनि जो बि रोज़ो रखंदा आहिनि, दिमाग़ जो बि रोज़ो रखंदा आहिनि, ज़बान जो बि रोज़ो रखंदा आहिनि, कन जो बि रोज़ो रखंदा आहिनि, पूरे जिस्म जो न को गुनाह ॾिसंदा आहिनि, न गुनाह ॿुधंदा आहिनि, न गुनाह चखंदा आहिनि। उहे हूंदा आहिनि ख़ासि माण्हू। अल्लाह फरमाए थो अहिड़े रोज़े जी मूंखे ज़रूरत आहे जेको मुकमल तौर ते पंहिंजे पाण खे हर गुनाह खां वेझो, ऐसी ताईं कि गुनाह जे वेझो पाण न वञे, बल्कि गुनाह उन माण्हू जे वेझो अचण जी हिमत न करे। अहिड़ो रोज़ो असांखे अल्लाह जल्ले शानो असांखे घुर्बल आहे। असांखे अल्लाह जल्ले शानो फरमाए थो अहिड़ो रोज़ो रखो जेको तव्हां राति जो शाम जे वक़्तु जॾहिं इफ़्तारी ते वियो त फ़रिश्ता तव्हां ते फ़ख़्रु कंदा ऐं रब तव्हां ते फ़ख़्रु कंदो आहे जॾहिं तव्हां बुखियल पेट सां ऐं ख़ुश्क ज़बान सां ऐं उहा जेकी बदबू तव्हांजी जेकी मुंहुं मां निकितल, जेकी अल्लाह फरमाए थो मुंहिंजे नज़दीक मुश्क ख़ुशबू खां वधीक आहे, अंबर खां वधीक आहे, उन सां जॾहिं तव्हां घुरंदा आहियो त उहा अदा मूंखे एतिरी वणंदी आहे कि उन वक़्तु तव्हां फ़रिश्तनि ते फ़ख़्रु कंदो आहियां। ए फ़रिश्तो तव्हां त चयो इंसान दुनिया में वञी फ़साद मचाईंदो, पर ईअं कोन्हे। हीउ ॾिसो केॾो इंसान सब्र सां सॼो ॾींहुं रोज़ो रखियो आहे, हालांकि हीउ वञी के तन्हाई में वञी पाणी पियो आहे त बि कंहिं माण्हू खे ख़बर न पए आहे। जेकॾहिं वञी करे कंहिं अकेले ऐं न तन्हाई वञी गॾिया में खायो आहे त कंहिंखे ख़बर न पए। अल्लाह फरमाए थो सिर्फ़ु मूं
ऐं हिन बाने जे विच में इहो राज़ हो, हिन उन राज़ खे फाश न कयो। अलाह फरमाए थो अदा जी वजह सां हाणे इफ़्तारी वक़्तु ही शख़्स जेकी दुआ मूंखां घुरंदो आहियां अलाह जले शान जी दुआ खे क़बूल फरमाईंदुसि। सुभान अल्लाह। एॾो अलाह जले शान हो हिन इंसान ते रहम कंदो आहे। ऐं हीउ रोज़ो जेको आहे इंसान वाहिद इबादत आहे दुनिया में कि जेकी लिकी आहे, जी ज़कात ज़ाहिरी इबादत, जी नमाज ज़ाहिरी इबादत, हज ज़ाहिरी इबादत, बेशक ऐं रोज़ो उहा इबादत जंहिंमें रिया कोन्हे। हाणे हिकिड़ो माण्हू आहे आउं रोज़े में आहियां न आहियां कहिड़ी ख़बर अॻे माण्हू खे। बेशक ही हिकिड़ी अहिड़ी इबादत जेको अल्लाह इंसान जे लाइ मख़फ़ी कई आहे, पंहिंजे अंदरि रखी, हिन में रिया कोन्हे। वाहिद इबादत जंहिंमें इख़लास ई इख़लास आहे। अल्लाह फरमाए थो जॾहिं इंसान रोज़ो रखे थो त ॿिए माण्हू खे ख़बर बि नथी पए रखियो छा आहे, उहो सिर्फ़ु इंसान खे ख़बर आहे, हुन रब खे ख़बर आहे। ऐं तन्हाई में वञी करे जॾहिं उहो वहे थो, उनखे बुख तंग करे थी, उन तंग करे थी, उन वक़्तु इहो सोचे थो कि केरु ॾिसे न ॾिसे, कोई देखे न देखे, शबीर तो देखेगा। जॾहिं उहो वेही करे सोचंदो आहे कि अल्लाह ॾिसे पियो, भले मूंखे केरु कोन थो ॾिसे, त उन वक़्तु उनजी अल्लाह खे एॾी अदा वणंदी आहे। अल्लाह फरमाए थो बाना तूं मूंखां घुर, ऐं मुश्ताक़ ऐं इंतज़ार में आहियां कि वाहिद जॾहिं तूं मूंखां घुरंदे त आउं तुंहिंजी रब ज़रूरु व ज़रूरु दुआ क़बूल सुभान अल्लाह। फरमाईंदुसि। ॾाढो ख़ूबसूरती सां ॾाढो तफ़सीली बयान में अवां ॿुधायो। अच्छा, अवां जो फर्स्ट टाइम रोज़ो कॾहिं हुयो, केतिरी उमिरि में रखियो हुयो, ऐं इस्लाम जी तरफ़ राग़िब कॾहिं थिया, कीअं शौक़ु पैदा थियो? असल में असांजो जेको घराने जो तालुक़ आहे दुनिया सां आहे। बिल्कुलु मुंहिंजो वालिद साहबु इंजीनियर आहे, टेक्निकल कॉलेज जो चेयरमैन आहे। भाउ मुंहिंजा ॿई इंजीनियर आहिनि, हिकिड़ो जेको चाइना में आहे। ऐं हिन पासे बिल्कुलु रुझान मुंहिंजो कोन हूंदो हो। पोइ नंढे हूंदे खां जॾहिं ॾिसंदा हुआसीं कि इस्लामी रिवायतनि खे ऐं जमायत वारा ईंदा मस्जिदनि में, त मुंहिंजो ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़ो शौक़ु अंदरि जो जागी पियो कि दीन जे लाइ कुझु करिणो आहे। पोइ नंढे हूंदे खां ई अल्लाह जले शान हू चवंदा आहिनि जंहिंखे क़बूल कंदो आहे पंहिंजे दीन जे लाइ, पोइ उन में उहो ख़ासियतूं रखी छॾींदो आहे। ऐं नंढी उमिरि में तक़रीबन 7.5 साल जी मुंहिंजी उमिरि, ऐं क़ुर पाक यादि करे वरितो मुकमल तौर ते। उनखां पोइ आउं हिफ़ज़ कयो, उनखां पोइ आलिम जो कोर्स कयो, पोइ मुफ़्ती जो कोर्स कयो। पर दुनियावी तालीम खे मूं न छॾियो, हुतां खां मुंहिंजी MPhil बि कयल आहे सिंध यूनिवर्सिटी मां। गॾी गॾु उनखे बि आउं जारी रखियो, छो जो वालिदेन जी ख़्वाहिश इहा हुई कि तोखे यूनिवर्सिटी पढ़णी आहे, मुंहिंजी ख़्वाहिश हुई मदरसो पढ़णो आहे। पोइ ॿिन्ही खे मूं पैरेलल हलायो ॿिन्ही खे कंप्लीट कयो। यानी दुनियावी ऐं दीनी तालीम ॿई। अच्छा, इस्लामिक स्टडीज़ में इस्लामिक स्टडीज़ में मूं MA इस्लामिक। ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत। अच्छा, अॼु जो जेको टॉपिक आहे वल्लाहु मअ अस्साबिरीन, उन जे हवाले सां ज़रूरु अवां खां पुछंदसि, पर हींअर नात ख़्वान असां वटि मौजूदु आहिनि। अच्छा, जेके ॿ महिमान असां वटि आयल आहिनि, खैरपुर खां आयल आहिनि, मोहम्मद हसन ऐं नसरुल्लाह साहब जन मौजूदु आहिनि। सो आउं उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदसि त शुरूआति नात सां हाणे कई वञे त ॾाढो सुठो रहंदो। हमद ॿुधाईंदो, नात ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गुनाहन जो दफ्तर आदम तुझे दर, मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर, मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर। गुनाहन जो दफ्तर आदम तुझे दर, मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर। ओ मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर। तुझो रहमतूं आहिनि अर्शल मथा, करम वा कुशादो फर्शल मथा। तुझो रहमतूं आहिनि अर्शन मथा, करम वा कुशादो फर्शन मथा। हुकूमत जे हेठां शामो सहर, मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर। ओ मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर। ॾे ईमान कामिल त सभु कुझु मिले, जॾी जान मुंहिंजी आ तुंहिंजे बिले। ॾे ईमान कामिल त सभु कुझु मिले, जॾी जान मुंहिंजी आ तुंहिंजे बिले।
न कर तू दुनिया में मुखे दर बदर मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर गुनाहन जो दफ्तर आदम तुझे दर मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर मुखे माफ़ कर तू साईं माफ़ कर मोहम्मद जे सदके दुआऊं अघा सफ़ीनो असांजो अरब ॾे पुॼा मोहम्मद जे सदके दुआऊं अघा सफ़ीनो असांजो अरब ॾे पुॼा मदीने ॾे कर तूं असांजो सफ़र मूंखे माफ़ कर तूं साईं माफ़ कर मूंखे माफ़ कर तूं साईं माफ़ कर ही नाले मिठो आहे खाती वॾो महेसर जो पर तलवा तो लॾो नाले मिठो आहे खाती वॾो महेसर जो पर तलवा तो लॾो सफ़र अणागो ऐं मां बेसमर मूंखे माफ़ कर तूं साईं माफ़ कर गुनाहन जो दफ्तर आदम तुझे दर मूंखे माफ़ कर तूं साईं माफ़ कर ओ मूंखे माफ़ कर तूं साईं माफ़ कर सुभान अल्लाह ख़ूबसूरत कलाम ऐं ख़ूबसूरत आवाज़ मां ॿिन्हिनि जो नाज़रीन हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो हिन ख़ासि ट्रांसमिशन सां जेको तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि तावन कयो आहे लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ ऐं टैंक ठाहिण वारनि बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना सवलूं पिया हिकिड़े अहिड़े वक़फ़े जी तरफ़ झटी मोटी ईंदासीं अवां सां जुड़िया रहिजो अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन अवांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में ऐं हिन स्पेशल ट्रांसमिशन सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ ऐं टैंक ठाहिण वारनि बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं हुननि सां जेको तावन कयो आहे सरसब्ज़ ज़मीन किसान फसल की शान ऐं हाणे सईदा आलम जी तरफ़ हलंदमि सईदा आलम किथे अवां जी कुकिंग पहुती वो मैंने राइज करने के लिए गर्मी में रखा है क्योंकि यहाँ थोड़ी ठंडक है तो राइज नहीं होगा तो आपने भी ऐसे करना है जब भी आप खमीर लगाएं आटे को तो उसे गर्म जगह पर रखें अच्छी तरह से ढक कर या आप क्लिंग रैप के साथ कर दें या कोई ढक्कन ऐसा रखें जिससे उसके अंदर हवा न जाए तो आप किसी भी बंद चीज के अंदर उसे रखें तभी आपका आटा जल्दी और अच्छी तरह से राइज हो पाएगा और उसके बाद हमने मैरिनेट करके रखा था चिकन में हमने दही डाला और मसाले डाले जो मैंने आपके सामने मेंशन किए थे मलका का नमक और मलका का पिंक सॉल्ट जो है वो डाला था हमने और मलका का तिक्का बोटी मसाला वो ऐड किया और अपने टेस्ट के अकॉर्डिंग मैंने थोड़ी सी ऊपर स्पाइसेस डाली है मलका की तो अगर आपको तीखा कम पसंद है तो आप सिर्फ तिक्का बोटी मसाले से ही काम चला सकते हैं तो अब हमारा गोश्त जो पक रहा है और इंशाल्लाह ये जब पकेगा इसे ठंडा करके हम अपना क्या कहते हैं पीटा ब्रेड तैयार करेंगे और उसके बाद असेंबल करेंगे ठीक है जी अच्छा मैरिनेट कितने टाइम के लिए करना मैरिनेट आपको कहते हैं कि पंजाबी में मिसाल है जितना गुड़ पाओ उतना मीठा होता है यानी जितना मीठा डालेंगे उतना मजा आएगा तो आपने भी ऐसे ही करना है कि कम से कम आधा घंटा और ज्यादा से ज्यादा आप ओवरनाइट कर दें सारा दिन कर दें 1 घंटा 2 घंटा तो जितनी देर ये मैरिनेट होगा क्योंकि चिकन में मसाले अच्छी तरह से रचेंगे उतना ही आपको मजा आएगा ठीक है जबरदस्त अच्छा मसाले कौन सा ऐड कर रही हैं मसाले हमने मलका का पिंक सॉल्ट जो कि 100% प्योर है और 3 दफ़ा साफ़ किया गया है हिमालयन पिंक सॉल्ट जो कि पाकिस्तान में पहली दफ़ा मसालों में शामिल किया गया है वो ऐड किया है और तिक्का बोटी मसाला आज मैंने ट्राई किया है जिसकी खुशबू तो बहुत मज़ेदार है और चखने में भी इंशाल्लाह बहुत अच्छा होगा तो आप भी ट्राई कीजिए और साथ में मैंने इसमें लीमू ऐड किया आधा तकरीबन रसीला हो तो आधा काफी अगर थोड़ा रस कम हो तो आप 2 भी डाल सकते हैं दो भी डाल सकते हैं आप ज्यादा खट्टा पसंद है ज्यादा खट्टा डालें और उसके बाद मैंने थोड़ा सा गरम मसाला ऐड किया ज्यादा नहीं वरना रोजे में मुश्किल हो जाएगी ओके जी ज़बरदस्त बहुत बेहतरीन रेसिपी अच्छा नाज़रीन जेके मुअज़्ज़िज़ मेहमान मौजूद आहिनि उन्हनि जी तरफ़ हलंदसि मुफ्ती मोहम्मद आसिफ़ साहब जिन मौजूद आहिनि आसिफ़ साहब ॿुधायो अॼु जो जेको टॉपिक आहे उन जे हवाले सां छा चवंदव
टॉपिक अल्लाह मा साबिरीन, सबर। सबर जेकी सिफ़त है उहा वलियन जी सिफ़त है। बेशक ॾिसो ही रमज़ान जो महीनो जेको आहे इहो असांखे सबर सेखारे थो। केतिरो बि इंसान कावड़ ऐं गुस्से में हुजे, जी रमज़ान में रोज़े में सबर करिणो आहे, पर अल्लाह इनखे रमज़ान खां अलावा आम ॾींहंनि में बि सबर जो हुकुम ॾिनो आहे। ईअं कोन्हे की रोज़ो अव्हां जो आहे अव्हां सबर करो पोइ रोज़ो जीअं खुली वञे वरी पादर हणो मुछड़ हणो, ईअं त कोन्हे। हीअ त अहिड़ी हिकिड़ी अल्लाह जी कानून आहे, हिकिड़ो अहिड़ो सर्कल आहे की रोज़े जे अंदरि बि सबर करिणो आहे, रोज़े खां बाद जेको आम ॾींहंनि में तब बि सबर करिणो आहे। हीअ अहिड़ो अल्लाह जो हुकुम आहे। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे सबर ॾिसो केतिरो मिसाली आहे कि क़ुर पाक उनखे बयानु फरमायो आहे कि ज़िंदगी जा 12 साल बीमारी में गुज़ारिया, ऐं बीमारी अहिड़ी कि चवनि था कि सॼे जिस्म ते कीड़ा अची विया हुआ, तव्हांखे सॼे जिस्म जो हिकु हिकिड़ो उज़वो जेको आहे गोश्त कीड़ो खाई वियो, ऐं जॾहिं को कीड़ो किरंदो त अयूब अलैहिस्सलाम खणी करे चवंदो कि अल्लाह तुंहिंजो ख़ुराक मुंहिंजे जिस्म में रखी आहे त तूं खा हिते, कॾहिं बि रुनो कोन, कॾहिं बि दाह न कई। ऐं जॾहिं उहा बीमारी ज़बान ते पुॼी त अखियुनि मां ॻोढ़ा निकिता, चयो या अल्लाह पाक ऐं इन जे लाइ कोन पियो रोयां कि इन बीमारी मूंखे तंग कयो आहे, न, ऐं बीमारी जे असां न पियो रोयां, ऐं रोयां इन जे लाइ पियो कि इहा पहिरीं बीमारी जिस्म ते हुई त ज़बान सां तुंहिंजो ज़िक्र कंदुसि, तुंहिंजी इबादत कंदुसि, हाणे इहा ज़बान ते विकोड़े वई आहे बीमारी, हाणे तुंहिंजो ज़िक्र किथां करां। इन जे लाइ आउं चवां थो जेकॾहिं मुंहिंजी क़िस्मत में आहे बीमारी ख़तमु थियणु त मूंखे ख़तमु फरमा शिफ़ा ॾे, न त पोइ इन हाल में जेकॾहिं तूं मूंसां राज़ी आहे त आउं अयूब सॼी ज़िंदगी इन बीमारी में तोसां राज़ी आहियां। ॾिसो केॾो बीमारी में असांखे त बुखार थिए थो, रड़ियूं करूं था, 100 बहाना ॻोल्हूं था, नमाज़ छॾण जो को बहानो मिली वञे, रोज़े न रखण जो थोरो शुगर आहे BP आहे उन ते असां रोज़ो छॾे था ॾियूं, पर ॾिसो न हुननि कीअं अल्लाह खे राज़ी कयो आहे, बीमारी जा 12 साल हुन गुज़ारिया। जॾहिं अल्लाह ॾिठो कि हाणे हिन पंहिंजे इम्तिहान में पास थी वियो, अल्लाह त आज़माईंदो आहे बाने खे, पोइ अल्लाह जल्ले शानो फरमायो अयूब अलैहिस्सलाम खे कि ज़मीन ते पेर हण, हिन मां हिकिड़ो चश्मो जारी थींदो, तूं पींदे त अंदरियूं बीमारियूं ख़तमु, वेझंदे हुन पाणी सां त ॿाहिरियूं बीमारियूं ख़तमु। अयूब अलैहिस्सलाम चयो कि अल्लाह पाक आउं कमज़ोर आहियां, कीअं जेको आहे इहो ऐं पंहिंजी लतण ऐं चश्मो जारी थिए। चयो अयूब अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमायो कि आउं उहो रब आहियां जे इस्माइल अलैहिस्सलाम जी लत सां आबे ज़मज़म क़यामत ताईं जारी करे छॾियो, तूं रब खे नथो सुञाणी छा, तूं लतण तुंहिंजो कमु आहे ऐं तुंहिंजी लत सां चश्मो जारी करणु मूं रब जी ज़ात जो कमु आहे। अयूब अलैहिस्सलाम लत ताईं चश्मो जारी थियो, पीतो त अंदरियूं बीमारियूं ख़तमु, वेन तो ॿाहिरियूं बीमारियूं ख़तमु, नौजवान ताज़ो फ्रेश थी करे वेही रहियो। मक़सदु इहो आहे कि सबर सूरह असर जे अंदरि आहे, अल्लाह ताला फरमाए थो वल असरी इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़ि व तवासौ बिस सब्र। जॾहिं तव्हां हक़ ते हलंदा त तव्हांखे तकलीफ़ ईंदी, व तवासौ बिल हक़ि, जॾहिं तव्हां हक़ ते हलंदा त तव्हांखे तकलीफ़ ईंदी, पोइ तव्हांखे करिणो छा आहे, अल्लाह अॻियां सिफ़त बयानु करे छॾी व तवासौ बिस सब्र, जॾहिं तव्हांखे हक़ ते हलो तकलीफ़ अचे हुन में सबर कयो। नबी साईं फरमायो इंतकाम न आहे वठिणो, नबी साईं फरमायो तव्हां खां का ग़लती थी वञे थी, तव्हां वञी करे कंहिंखां माफ़ी घुरो त क़यामत जे ॾींहुं तव्हां खां सम्झो था तव्हांजी इज़त किरी थी पवे, तव्हांजी बेइज़ती थिए थी, त क़यामत जे ॾींहुं मूं नबी मोहम्मद मुस्तफ़ा खे इज़त वठंदो, क़यामत जे ॾींहुं तव्हांखे इज़त ॾियां। जेकॾहिं अॻे जी ग़लती आहे, तव्हां सां हुन ज़्यादती कई आहे, नबी साईं फरमायो इहो अमल ॾुखियो आहे। हिकिड़ो त इहो कि तव्हां ज़्यादती कई आहे, तव्हां वञी माफ़ी घुरो था, इहो त ठीकु आहे, तव्हां सोचो था मूंखां ग़लती थी आहे, त नबी साईं फरमायो जेकॾहिं तव्हां खां ग़लती ॿिए कई आहे पोइ बि तव्हां वञी मुंहिंजे दर ते माफ़ी घुरो था, नबी साईं फरमायो इहो अदा मूंखे एॾी वणे थी कि क़यामत वारे ॾींहुं आऊं ऐं उहो शख़्स जन्नत में हूंदासीं जीअं 2 आंगुरियूं पाण में मिलियल। माना ग़लती पवां जी न आहे, ऐं पंहिंजी ग़लती न हुजण जे बावजूदि ॿिए खे मारण ते बि इख़्तियार आहे, पोइ बि वञो था चओ था ग़लती मुंहिंजी न आहे तुंहिंजी आहे, त मां तोसां राज़ी आहियां। अल्लाह नबी साईं फरमायो इहा अदा मूंखे वणे थी। सबर जी मायना आहे बर्दाश्त। पोइ उहो माउ पीउ ॻाल्हाईंदा, कॾहिं कॾहिं औलाद खे कावड़ अचे थी, या घरवारी आहे मुड़ुस आहे घरवारी सां, या भाउ आहे भेण आहे घर में, उस्ताद आहे, त मक़सदु जॾहिं उहो ॻाल्हाइनि था त इंसानु जेकॾहिं सबर करे त असांखे उन मां बिल्कुलु फ़ाइदो थींदो। जेकॾहिं इंसानु सबर नथो करे, ओॾी महिल इंसानु जज़्बात में जेकॾहिं ॻाल्हि करे छॾंदो न त उनजो हिकिड़ो नुक़सानु इहो आहे जेको आउं पंहिंजी ज़िंदगी में तजुर्बे में ॿुधायां थो, तव्हां कावड़ में कंहिंखे चई छॾंदा न, बाद में जॾहिं तव्हां मुड़ी करे वेंदा तव्हांखे बाद में पशेमानी ज़रूरु थींदी कि मूं हीउ कयो छो। हाणे चवंदा न ज़बान सां निकितल लफ़्ज़ वरी कॾहिं वापसी मोटंदो न आहे, पोइ उहो जेको बाद वारो ॾुख आहे न उहो तव्हांखे जॾहिं मुंहिंजे साम्हूं ईंदा न तव्हांखे शर्मिंदगी महसूसु ज़रूरु थींदी, भले तव्हांजो छा बि थी वञे, पर उहो जेके शर्मिंदगी थींदी कि मूं सां ईअं ज़्यादती कई छो। इन जे लाइ चवंदा आहिनि जॾहिं बि ॻाल्हायो त सोची सम्झी ॻाल्हायो, तोरे तक के ॻाल्हायो कि आउं ॻाल्हायां छा पियो। जे लाइ कावड़ में गुस्से में जेके अल्फाज़ इंसानु चई थो वञे उनजो वापसी नेमो बदल न आहे। जे लाइ सबर कजे, चुप करे वेहिजे, ख़ामोशी इख़्तियार कजे, अलाह उन में वॾो बदिलो रखियो आहे।
बेशक ॾाढो ख़ूबसूरती सां माशाअल्लाह मां ॿुधायो। ऐं मोहम्मद हसन साहब जिन मौजूदु आहिनि ऐं नसरुल्लाह खमड़ो साहब जिन मौजूदु आहिनि। सो मां ॿुधायो अवां नात ख़्वानी जो सिलसिलो कॾहिं शुरू कयो? नंढे हूंदे खां। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। दीनी घरानो वारिस साहब आलम सगोरो, उन्हनि जी सोबत हमेशह दीनी ॻाल्हियूं घर में नात वग़ैरह पंहिंजे वालिद साहब खां सिखीसीं, शुरूआत कई माशाअल्लाह। अच्छा, स्टार्ट में ई माना गॾु ॻाइण जेको आहे स्टार्ट कयो चवण नात? ॿार तक़रीबन 3-4 आहिनि, ॿिया बि 2 आहिनि। सुभान अल्लाह, ज़बरदस्त, ॾाढो सुठो, नात ख़्वाना माशाअल्लाह, ॾाढो सुठो। साईं जो करम आहे। हाणे छा ॿुधाईंदव, कहिड़ो कलाम पाक ॿुधाईंदव असांखे? हाजी गुलाम नबी जी जो ज़बरदस्त, बिस्मिल्लाह करियो। मौला मदीनो ॾेखारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो। मौला मदीनो ॾेखारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो। ओ हजते हे लहुजा जसाला, ओ हजते हे लहुजा जसाला, हजते हे लहुजा जसाला। वाग गरीब जीवारींदो, वाग गरीब जीवारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो। ओ पक्का अथम पूरी अञा अला, पक्का अथम पूरी अञा अला। अंदर आज सुठारींदो, अंदर आज सुठारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो। मौला मदीनो ॾेखारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो। ओ हुब रखियूं हर मैन जी अला, ओ हुब रखियूं हर मैन जी अला, हुब रखियूं हर मैन जी अला। हंझूं वतां थो हारींदो, हंझूं वतां थो हारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो। मौला मदीनो ॾेखारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो। ओ गुलाम नबी गमटा रखे अला, ओ गुलाम नबी गमटा रखे अला, गुलाम नबी गमटा रखे अला। सारी उम्र पयो सारींदो, सारी उम्र पयो सारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो। मौला मदीनो ॾेखारींदो, मौला मदीनो ॾेखारींदो, मिलण रियन मारींदो, मिलण रियन मारींदो।
सुभान अल्लाह ॾाढा ख़ूबसूरत बोल, ॾाढो सुठो आवाज़ तव्हांजो। ऐं नाज़रीन हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो हिन स्पेशल ट्रांसमिशन सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि, लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु, ऐं टैंक ठाहिण वारनि बनाए मुस्तक़बिल रोज़ाना, बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना, ऐं उन्हनि सां जेको तावन कयो आहे सरसब्ज़ ज़मीन की जान फ़सल की शान। सो असां हलूं पिया, झटी मोटी ईंदासीं, तव्हां काॾे बि न वञिजो, असां सां जुड़िया रहिजो। अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, अवां खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में हिन स्पेशल ट्रांसमिशन सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि, लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु, ऐं जेका ड्रिंक तयारु कंदी सईदा आलम ड्रिंक तयारु कंदियूं। सो सईदा आलम खां थोरो पुछंदासीं त कहिड़ी ड्रिंक अॼु तयारु कंदियूं। ट्राई करेंगे इंशाल्लाह। टैंक का, और मैंने ये पहले भी बनाया था और मैंने खुद टेस्ट किया, घर पर भी टेस्ट किया, तो लेमन का जो फ्लेवर है ना वो बहुत 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 लजीज है, बिल्कुल लेमन की तरह। पहले ये सिर्फ, अच्छा, टैंक पहले सिर्फ ना लेमन देता था, लेकिन अब इसने ऐड किया है लेमन एंड पेपर, यानी उसमें काली मिर्च का भी टेस्ट आएगा। और ये काली मिर्च तो सेहत के लिए वाकई बहुत अच्छी होती है, और रमज़ान में बिलखुसूस अम्मी इस चीज़ का ख्याल करती हैं कि काली मिर्ची हमारे खानों में शामिल हो, क्योंकि काली मिर्ची के बहुत से फ़ायदे हैं। तो ये फ़ायदा हमें टैंक ने एक ड्रिंक के ज़रिए दे दिया है, तो ड्रिंक पीजिए, मज़ा भी लीजिए और सेहत भी लीजिए साथ साथ। ठीक है, ज़बरदस्त है। नाज़रीन, असां ॾिसूं था हिन वक़्तु जेकॾहिं त गर्मियुनि जा रोज़ा आहिनि, ऐं गर्मियुनि जे रोज़नि में वरी असां थोरो मस्तो थींदो आहे हर माण्हू खे। अच्छा, हूअं त जेकॾहिं रोज़े जी ॻाल्हि कयूं था, तक़वा जी ॻाल्हि कयूं था, परहेज़गारी जी ॻाल्हि कयूं था, त ईमान जी बेसिकली ॻाल्हि कई वेंदी आहे, ऐं जंहिं इंसान में ईमान हूंदो आहे त पोइ रोज़ा एतिरो ॾुखिया न लॻंदा, पर पोइ बि सिहत जो ख़्यालु करणु खपे। ऐं अव्हां डिहाइड्रेट हूंदा, इम्यून सिस्टम स्ट्रॉन्ग हूंदो, त रोज़ा त सुठा गुज़री वेंदा, पर अव्हां जी ज़िंदगी बि सुठी गुज़रंदी। अच्छा, मुफ़्ती साहब जन मौजूदु आहिनि। हिकिड़ी आयत आहे रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना, त उनजो बयानु थोरो आउं मुफ़्ती साहब जिन खां पुछंदसि, त अव्हां जो बयानु पंहिंजी ज़ुबानी कीअं ॿुधाईंदो इस्लामिक हवाले सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये आयत रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी हुई। सुभान अल्लाह। हीअ आयत तॾहिं नाज़िल थी हुई जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जल्ले शानो फरमायो कि जन्नत में कंहिं फलाणे वण जे वेझो न वञिजो। पोइ हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम वण जे वेझो हुयो, पोइ अल्लाह जल्ले शानो उन्हनि खे ज़मीन ते लाहे छॾियो, अम्मा हवा खे बि ज़मीन ते लाहे छॾियो। पोइ किताबनि में मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि, हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे श्रीलंका जी ज़मीन ते लाथो, हज़रत अम्मा हवा खे इंडिया हिंदुस्तान वारे पासे लाथो। 40 सालनि ताईं बहरहाल हिक ॿिए खे ॻोल्हंदा रहिया। जबले रहमत ते मके में हिन पासे खां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम चढ़ियो पिए, हितां खां अम्मा हवा चढ़े पई। ज़मीन ते को जानवर कोन्हे, को पखी कोन्हे, को माण्हू कोन्हे। 40 साल खां हिक ॿिए खे ॻोल्हनि पिया। यानी ॻोल्हे हिन पासे खां मथे चढ़णु लॻा, त हिक ॿिए खे जॾहिं अचानक ॾिठो 40 सालनि खां पोइ आदम अलैहिस्सलाम अम्मा हवा अलैहिस्सलाम, पोइ ॿिन्ही करे दुआ घुरी अल्लाह खां कि रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना, या अल्लाह पाक असांखे जेकी ग़लती असां खां थी आहे, जेको तो चयो कि वण जे वेझो न वञा, रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना, उन ग़लती ते असांखां मुआख़ज़ो न कर। इन नसीना औ अख़्ताना, या जेकी असांखां ख़ता थी आहे, रब्बना वला तहमिल अलैना इंसन कमा हमलतु अलज़ीना मिन क़ब्लिना, रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना अख़्ताना रब्बना तहमिल अलैना इंसन कमा हमलतु। इन सॼे जो निचोड़ जेको इहो आहे कि अल्लाह जल्ले शानहू जे अॻियां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी जेकी ख़ता आहे, उलमा फरमायो आहे, उनजो एतिराफ़ कयो कि अल्लाह पाक उन ख़ता थी असांखे एतिरी वॾी सज़ा न ॾे, असीं त गुनाहगार आहियूं, ख़ताकार आहियूं, ऐं असांखे एॾो मुआख़ज़ो न कर। त अल्लाह जल्ले शानहू जी दुआ खे क़बूल फरमायो। ऐं किताबनि में अचे थो कि अल्लाह जल्ले शानहू जे अॻियां वरी हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, या अल्लाह पाक तोखे हिकिड़ी ज़ात जो वास्तो ॾियां थो। त अल्लाह फरमायो, कहिड़ी ज़ात? हिकिड़ो त तूं आहीं, हिकिड़ो अम्मा हवा आहे, हिकिड़ो आउं रब आहियां। चयो, या अल्लाह पाक तोखे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो आहे। त अल्लाह जल्ले शानहू फरमायो, आदम तूं नबी खे मोहम्मद खे कीअं तूं सुञाणी? त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, फ़राआ नज़रो इला समाई, कि अल्लाह पाक जॾहिं मूं आसमाननि ॾांहुं नज़र कई त आसमाननि जे किनारनि ते लिखियो पियो मुहम्मदुर रसूलुल्लाह। त मूं इहो सोचियो कि आउं दुनिया में पहिरियों इंसानु आहियां, ऐं मुंहिंजी घरवारी अम्मा हवा, ऐं टियों ऐं
इहो चौथों मोहम्मद केरु आहे त मूं पक इहो दिलि में ख़्यालु कयो की का न का ज़ात आहे जेको मूंखां वधीक मर्तबो रखे थी, उनजो तोखे वास्तो ॾियां, मन के तूं मूंखे माफ़ु करीं। त अल्लाह जल्ले शानो फरमायो कि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां तो मूंखां इहो वसीलो घुरियो आहे, तोखे मूं बख़्श फरमायो आहे। ऐं इहो नबी उहो नबी आहे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह फरमायो कि इन दुनिया जे ठहिण खां हज़ारे साल पहिरीं मूं इन नबी खे पैदा करे छॾियो आहे। दुनिया जे तख़्ते ते सभ खां आख़िर में ईंदो, पर शान ऐं रुतबत ऐं इज़्ज़त ऐं अज़त जे हिसाब सां सभिनी नबियनि जो सरदार आहे। हीउ जेकॾहिं नबी खे पैदा न करां त इन दुनिया खे ठाहियां ई न हुआ। त इन आयत जो मक़सदु इहो हो कि आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मुआख़ज़ो करणु, कि असांखे बि इहो हुकुम आहे, ईअं कोन्हे आदम अलैहिस्सलाम असां रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना अव अख़्ताना हर इमाम पढ़ंदो आहे फर्दनि खां पोइ, इहा दुआ आहे मक़बूल आहे कि माण्हू इनमें इक़रार करे थो, पंहिंजे गुनाहनि जो ख़ताउनि जो इक़रार करे थो ऐं पंहिंजी ग़लतियुनि जो अलाह खां एतिराफ़ करे थो। पोइ वरी अलाह वरी एतिराफ़, ॾिसो न जॾहिं कंहिंखां माफ़ी घुरबी आहे न, तव्हां वरी डायरेक्ट चवंदा न मूंखे माफ़ु कर, इहो एतिरो वैल्यूएबल न आहे। मक़सदु हिकिड़ो तव्हां कंहिंखां ग़लती थींदी, तव्हां चओ मूंखे माफ़ु कर, इहो एतिरो तासीर नथो रखे। पर हिकिड़ो माण्हू जॾहिं पंहिंजूं ग़लतियूं ॻणाए थो न, यार मूंखां हीअ ग़लती थी, मूंखां हीअ कई, मूं तोसां हीअ ज़्यादती कई, माना पंहिंजी ज़बानी पंहिंजे इक़रार करे थो, जुर्म जो इक़रार करे थो, उहो वधीक तासीर आहे। अलाह इन आयत में पंहिंजे अलाह खां माफ़ी घुरण जो तरीक़ो ॿुधायो आहे कि जॾहिं बि कंहिंजे दरबार में वञो या रब जे दरबार में, पहिरीं त पंहिंजे गुनाह जो चिठो ठाहियो, पहिरीं इक़रार करो तव्हांखे गुनाह थिया कहिड़ा आहिनि, ताकी तव्हांजो मन बि अंदर खां पशेमान थिए। तव्हां गुनाह जॾहिं इक़रार करे पोइ चओ या अल्लाह पाक असांजे गुनाहनि खे माफ़ु फरमा। ऐं आजिज़ी नियाज़ निवड़त अखियुनि मां ॻोड़ा जॾहिं कंहिंजे अॻियां माण्हू रोईंदो आहे न, त अल्लाह उनजी दुआ खे ज़रूरु जल्दी क़बूल कंदो आहे। असां बि ईअं दुनिया में ॾिसूं न कि कर्ज़दार जॾहिं कर्ज़ ईंदो आहे घर वठणु, या फ़क़ीर ॾिसूं पेट्रोल पंप ते बीठा हूंदा आहिनि, त उनजे घुरण जो अंदाज़ ॾिसो, अंदरां भले छा बि न, पर उनजे घुरण जो अंदाज़ ईअं हूंदो, रोइण जहिड़ी शक्ल कंदो आहे ऐं ईअं मासूमाना कपिड़ा फाटल घुरंदो आहे, ताकी उहो इहो महसूसु कंदो आहे जेतिरी आजिज़ी सां घुरंदो आहे मूंखे जल्दी ख़ैरात मिलंदी। ऐं जेकॾहिं को फ़क़ीर ईअं चए अब ख़ैरात ॾे, या हीअ दादागिरी चवे ख़ैरात ॾे, अॻियो माण्हू छा चवंदो, हिकिड़ो त पिनी पियो मथां नखरा, त मक़सदु उनखे ख़ैरात न मिलंदी, उल्टा मोछड़ा लॻंदा। असांखे बि अलाह इहो सबक़ु ॾिए थो कि जॾहिं दुनिया जो फ़क़ीर एतिरी मोहताजगी सां घुरे थो 5 रुपए 10 रुपए जे लाइ, त तव्हां ते गुनाह जो बोझ खणी मुरबत अचो था, त मुंहिंजे अॻियां रोयो गिड़गिड़ायो, जेतिरो जेको गिड़गिड़ाईंदो रोईंदो नदाम सां आजिज़ी सां, त अल्लाह उनजी दुआ खे क़बूल कंदो। सुभान अल्लाह, ॾाढो ख़ूबसूरती सां अवां तफ़सीली ॿुधायो। ऐं ॾिसो रब्बना ला तुआख़िज़ना नसीना व अख़्ताना, जॾहिं आयत पाण पढ़ूं था त इन में बि सब्र जी तलक़ीन आहे। हज़रत बीबी हवा ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं 40 सालनि ताईं हिक ॿिए खे ॻोल्हींदा रहिया, त सब्र अल्लाह ताला उन्हनि जे अंदरि में सब्र पैदा कयो, ऐं सब्र जी तलक़ीन तॾहिं आहे। ऐं सब्र जी जॾहिं असां डेफिनेशन रमज़ान में ॾिसूं था त हथनि में वज़ू जो पाणी हुजे ऐं चपनि ते शदीद उञ हुजे, उन वक़्तु इंसानु केतिरे सब्र में हूंदो आहे। त इंसान जो जेको रवैयो आहे, जेको अंदाज़ आहे, जंहिं अंदाज़ सां अवां डील करियो था सभिनीनि खे, जेकॾहिं अवां हिकिड़ी टीम खे डील करियो था, त अवां जो अंदाज़ छा आहे, अवां जो सलूक छा आहे, अवां जो हुस्न सलूक छा आहे, ऐं अवां जे करे, अवां जे इख़लाक़ जे करे अवां खे अवां जी टीम, अवां जा माण्हू जेके अवां जे अंडर में आहिनि, उहे छो यादि कंदा, जॾहिं अवां जो इख़लाक़, अवां जी ॻाल्हाइण जो सलीक़ो सुहिणो हूंदो, अवां जो डील करण जो तरीक़ो सुठो हूंदो, त सब्र इन जे लाइ तमामु ज़रूरी आहे। सो नाज़रीन, हाणे मुफ़्ती साहब खां पोइ कुझु मूं बि पंहिंजा लफ़्ज़ ऐड कया, ऐं हाणे आउं सईदा आलम जी तरफ़ हलंदमि। सईदा आलम, कुकिंग कहाँ तक पहुंची? कुकिंग हमारा जो चिकन है वो रेडी है। अब हम इसे सब्जियों को जैसे शिमला मिर्च, गाजर और खीरा वगैरह ये सब कंबाइन करेंगे और एक अच्छा सा क्या कहते हैं वो टेस्टी सा मिक्सचर बनाएंगे। और उसके बाद आटा लेंगे अपना, और उसके साथ आपके सामने पीटा ब्रेड आपको तैयार करके दिखाएंगे, और लास्ट में बस पीटा ब्रेड में फिलिंग करेंगे और आपके सामने पेश करेंगे। तो अब मैं मिक्सिंग कर रही थी। ठीक है। अच्छा, ये आपने मैरिनेट किया है, उसके बाद आपने फ्राई किया है? पहले मैरिनेट किया है दही लगाकर और सारे मसाले लगाकर ना, आपने इसे मैरिनेट कर लेना है तकरीबन घंटा, कम से कम 1 घंटा आप करें। अगर जल्दी है तो कोई बात नहीं, आधा घंटा कर सकते हैं, तो वरना आप 2-3 घंटे करेंगे तो बहुत अच्छी तरह ये बोटी बोटी में कहते हैं ना जायका चला जाएगा। तो वो हर बाइट में आपको एक लजीज सा जायका महसूस होगा। तो वो फिर मैंने फ्राई किया है, और दही का पानी खुद ही छोड़ दिया था, मैंने अपनी तरफ से कोई पानी ऐड नहीं किया। तो दही ने अच्छा खासा पानी छोड़ दिया, उसी में हमारा चिकन जो है वो गल गया, बिल्कुल जबरदस्त। अच्छा, मूंखे ये लॻंदो आहे त चिकन न वधीक टेस्टलेस हूंदो आहे। जी जी जी, चिकन खासकर जो ब्रेस्ट पीस होगा ना, यानी जो चिकन का ब्रेस्ट पीस होगा वो जूसी नहीं होता, तो वो फीका फीका सा होता है। तो आपने बिलखुसूस जो है वो थाई पीस जो होता है वो थोड़ा सा जूसी सा होता है, मजेदार सा होता है। आप थाई पीस भी ले सकते
सकते हैं, वरना आप ब्रेस्ट पीस ले लें, बोनलेस लेना है। तो मैंने जो है वो थाई पीस भी लिया था और इसमें ब्रेस्ट पीस भी शामिल था, तो मैंने मैरिनेट कर लिया। लेकिन अगर आप थाई पीस को मैरिनेट करेंगे तो वो कम वक्त में अच्छा मैरिनेट हो जाएगा, लेकिन ब्रेस्ट को आपने ज्यादा देर तक मैरिनेट करके रखना है। बिल्कुल, टाइम ज्यादा वो जूसी नहीं होता तो उसके अंदर जूस जाना चाहिए ताकि मजा आए। ज़बरदस्त। ऐं सादिया आलम रेसिपी खे ॾाढो सुठे तरीक़े सां डीपली स्टेप बाय स्टेप ॿुधाईंदियूं आहिनि, त अव्हां बि घर में ईज़ीली तयारु करे सघो था। हर ॾींहुं नई रेसिपी हूंदी आहे त वधीक सुठो बि लॻंदो आहे। ऐं मुअज़्ज़िज़ महिमान जेके वेठल आहिनि, मोहम्मद हसन ऐं नसरुल्ला कमरो साहिब जिन, उन्हनि खे आउं इहो अर्ज़ु कंदसि त हींअर हिकिड़ो ख़ूबसूरत नओं कलाम असांखे ॿुधायो अव्हां। सार लहजा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बिदारन जा। सार लहजा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बिदारन जा। सार लहजा ऐ सहारा ओ पार कर बेड़ो ही खातिर जो खुदा जे वास्ते दे वठी माफ़ी मिठा मुश्किल कुशा जे वास्ते। पार करे ही बेड़ो खातिन जो खुदा जे वास्ते दे वठी माफ़ी मिठा मुश्किल कुशा जे वास्ते। अर्ज़ड़ा ॿुधो ऐ नबी बानीअ जे ॿारनि जा के रुखण दो बार तोरिय ऐ बिदारन जा। सार लहजा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बिदारन जा। ओ कीअं कयूं काॾे वञूं ॿियो हो त ही लोको नया वक्त पर खाजो अची वियो ॿियो वसीलो को नया। कीअं कयूं काॾे वञूं ॿियो हो त ही लोको नया वक्त पर खाजो अची वियो ॿियो वसीलो को नया। था वञो कैदी बणिया टोला बेकारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बिदारन जा। सार लहजा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिय ऐ बिदारन जा। सार लहजा ऐ सहारा ही महे सरो आसनागर या नबी सल्ले अला खौफ तो हूं दे नथम ऐ खुदा जाला डुला। महे सर आसनागर
या नबी सल्ले अला खौफ तो हूंदे नथम ऐ खुदा जा लाडला तुंहिंजे दामन में ई हूंदा हथ हज़ारनि जा केरु खणंदो बार तोरिय ऐबदारनि जा सार लहजा ऐ सहारा बेसहारनि जा केरु खणंदो बार तोरिय ऐबदारनि जा सार लहजा ऐ सहारा। सुभान अल्लाह जिसकी कसमें मेरा रब खाता है कितनी दिलचस्प मेरे आका की सूरत होगी। सो नाज़रीन हींअर हलां पई सईदा आलम जी तरफ़ ऐं सईदा आलम खां पुछंदी हलंदसि त छा स्टेप आहे हाणे। हाणे हम पिटा ब्रेड तैयार करेंगे जिसके लिए मैं आटे का इंतज़ार कर रही हूँ। वो जैसे ही आता है तो आपके सामने इंशाल्लाह ब्रेड बनाकर आप भी सब्र कर रही हैं। जी मैं भी सब्र कर रही हूँ। ज़बरदस्त। नाज़रीन असां जॾहिं ट्रांसमिशन स्टार्ट कंदा आहियूं त कुझु हूंदो आहे त छा न हूंदो त सईदा आलम जी रेसिपी ॾाढी नई हूंदी आहे, ॾाढी सुठी हूंदी आहे, ॾाढी एनर्जेटिक वे सां स्टार्ट कंदी आहे। सईदा आलम खे ॾिसी करे आउं बि ॾाढी एनर्जेटिक थी वेंदी आहियां। सो नाज़रीन हिन स्पेशल ट्रांसमिशन सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि, लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ ऐं टैंक ठाहिण वारनि बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं उन्हनि सां जेको तावन कयो आहे उन्हनि खे स्पॉन्सर कयो आहे सरसब्स ज़मीन की जान फसल की जान। सो असां हलूं पिया हींअर हिकिड़ी ब्रेक जी तरफ़ झटी मोटी ईंदासीं ऐं काॾे बि न वञिजो, असां सां जुड़िया रहिजो। अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, नवां खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। ऐं असां सां हिन स्पेशल ट्रांसमिशन में जेके रेगुलर बेस ते असांजा गेस्ट हूंदा आहिनि हुसैन मजिद साहब जन, उहे बि प्रोग्राम में हींअर मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। नात ते पाण ज़रूरु ईंदासीं। मुफ्ती साहब जन मौजूदु आहिनि त उन्हनि खां आउं इहो पुछणु चाहींदमि त राति जे वक़्त में असां पढ़ियो आहे त मुज़म्मिल सूरह मुज़म्मिल पढ़णु ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। जेकॾहिं अवां रेगुलर नमाज़ पढ़ो था ऐं अवां तिलावत करियो था त सूरह रहमान ॾींहं में पढ़ी वेंदी आहे ऐं सूरह मुज़म्मिल राति जे वक़्तु पढ़ी वेंदी आहे। त उनजो थोरो अवां तबसरो ॾिजो त सूरह मुज़म्मिल राति जे वक़्त में छो पढ़ी वञे? राति जे वक़्तु जेकी सूरत जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो आहे, ॾिसो हर सूरत जो हिकु हिकिड़ो पंहिंजो सवाबु आहे, पंहिंजो मियाद आहे। जीअं सूरह यासीन लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फजर जी नमाज़ खां पोइ जेको पढ़ंदो त सॼे ॾींहं जा कम अल्लाह पंहिंजे हवाले करे थो छॾे। ठीकु आहे, बिल्कुलु। मगरिब खां पोइ सूरह वाक़िया नबी साईं फरमायो कि पढ़ंदो उनजे लाइ रिस्क में बरकत थींदी, गैबी मदद थींदी। इशा खां पोइ सूरह तबारकल्लज़ी सूरह मुल्क नबी साईं फरमायो जेको पढ़ंदो क़ब्र में उहा सूरह मुल्क अल्लाह खां विढ़ंदी आहे इन बाने जे लाइ कि अल्लाह पाक हिन खे अज़ाब न कर, जेकॾहिं हिन खे अज़ाब करी थो त मूंखे क़ुर मां कढ। एॾी सूरह मुल्क जी जेकी आहे न फज़ीलत आहे कि माना फरिश्त मुर्दे जे लाइ विढ़ंदी आहे अल्लाह खां न क़ब्र में, अज़ाब ख़तमु थींदो। सूरह मुज़म्मिल लाइ ईअं आहे कि सूरह मुज़म्मिल जो ॿ फज़ीलतूं आहिनि कि सूरह मुज़म्मिल राति जो इशा खां पढ़ण खां पोइ हिकिड़ो त इंसान जे जेके कमनि में रुकावटूं आहिनि, परेशानियूं आहिनि, जेके कम नथा थियनि उन्हनि जी रुकावटूं ख़तमु थियूं थियनि सूरह मुज़म्मिल जे पढ़ण सां। ॿियो जेको सूरह मुज़म्मिल जो फ़ाइदो आहे न कि जादू इंसान ते न थींदो आहे। जेको इशा खां पोइ मुस्तक़िल सूरह मुज़म्मिल जो विर्द रखे थो हर रोज़ सुम्हण खां पहिरीं, पोइ ज़रूरी कोन्हे इशा खां पोइ पढ़े, सुम्हण खां पहिरीं मसलन 1 बजे सुम्हे पियो 12:30 बजे पढ़े या 1 बजे पढ़े, उन ते जादू जिन्नात जो असरु न थींदो कॾहिं बि। ॿियो वरी इहो कि जेके उनजे लाइ परेशानियूं जेके रुकावटूं आहिनि सूरह मुज़म्मिल जे पढ़ण सां ख़तमु थींदियूं आहिनि, ईअं जी फज़ीलत आहे। सुभान अल्लाह, ॾाढो ख़ूबसूरती सां बयानु फरमायो। ऐं हाणे हुसैन मजिद साहब जी तरफ़ आउं वधंदसि। हाणे अव्हां असांखे छा ॿुधाईंदो, कहिड़ी नात ॿुधाईंदो? जी बिस्मिल्लाह करियो। मिल मोहम्मद ॾिठे मां
अज सफ़र ते थो वञा मिल मोहम्मद न ॾिठे मां अज सफ़र ते थो वञा बस खणी सभु ॿार पंहिंजा सूर सिर ते थो वञा मिल मोहम्मद न ॾिठे मां अज सफ़र ते थो वञा केरु मूंसां गभरो थिए हो मिट छॾे जॾहिं मोटंदा केरु मूंसां गभरो थिए अला मिट छॾे जॾहिं मोटंदा घर घड़ीअ जो हित छॾे मां असुल घर ॾे थो वञा मिल मोहम्मद अण ॾिठे मां अज सफ़र ते थो वञा आई मुश्किल केरु टारे अला बस मोहम्मद तो बिना आई मुश्किल केरु टारे हो बस मोहम्मद तो बिना कौन आहे साण संगती ऋण कलर ते थो वञा मिल मोहम्मद अण ॾिठे मां अज सफ़र ते थो वञा साम तुंहिंजे सैयद हो ही गुलाम नबी गुलाम कौन वरदुस क़यामत ताईं अहिड़े दर ते थो वञा मिल मोहम्मद अण ॾिठे मां अज सफ़र ते थो वञा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौलवी साहब मुफ्ती साहब अवां ॿुधायो जॾहिं असां घर में मिली जुली रहूं था त मिली जुली रहण ते सब्र सां रहण ते क़ुर शरीफ़ छा फरमायो आहे सो मिली जुली रहण माशरो असांजो जेको आहे न उनमें अल्लाह जल्ले शान हो कुरान पाक में भी इहो फरमाए थो कि इतिहाद ऐं ॿधी में ताक़त आहे ठीक है जॉइंट फैमिली सिस्टम जीअं असांजो घरनि में आहे उनमें अल्लाह जल्ले शान बरकत रखी आहे ठीक है हिकिड़ो घर में भाउ आहे भेण आहे अम्मा आहे पीउ आहे त कंहिं कम में मुख़्तलिफ़ राय ईंदियूं मशवरा ईंदा जेकॾहिं अलॻि थलॻि हूंदो न त हिकिड़ो पंहिंजो मशवरो जेकॾहिं करे कमु कंदो त उन ते सुभाणे नुक़सानु थियो त पशेमान थींदो हा माउ हूंदी पीउ हूंदी ॿिया घर जा अफ़राद हूंदा जॉइंट फैमिली हूंदी त उन ते जेकॾहिं को कमु कंदो त मुख़्तलिफ़ रायूं मुख़्तलिफ़ मशवरा उनखे ईंदा कमु कंदो जेकर नुक़सानु थियो त उनखे अफ़सरदा कोन थींदो सभिनी जूं रायूं शामिल हूंदियूं इतिहाद इतफ़ाक़ में ॿधी आहे घर में जेको मिली जुली रहण में उनमें इतफ़ाक़ आहे उनमें बि सब्र जी तलक़ीन आहे कि जेकॾहिं को वॾो ॻाल्हाए थो या नंढो शरारत करे थो त सब्र करिणो आहे थोरो घणो करे घरनि में
जेको मसलो थींदो आहे ॿारनि जी वजह सां थींदो आहे, त इन में बि सब्र जी तलक़ीन आहे इतिहाद ऐं ॿधी में, जॉइंट फैमिली सिस्टम में, घरनि में। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो कि तव्हां पाण में इतफ़ाक़ ऐं इतिहाद ॿधी में रहो, इन में ताक़त बि आहे। जेका तव्हां चओ था कि तव्हांजो दुश्मन तव्हां खां परे थिए या तव्हांजे जेको प्लान ऐं मनसूबनि खां भॼी वञे, त तव्हांखे पाण में इतफ़ाक़ इतिहाद करिणो पवंदो। ऐं ओवरऑल जनरली मुसलमान लाइ बि इहो असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम फरमायो आहे कि मुसलमान जॾहिं पाण में इतिहाद ॿधी में हूंदो, जॾहिं पाण में टोला टोला फ़िरका फ़िरका न थींदो, त इहो काफ़रनि जे लाइ वॾी मौत आहे। सुभान अल्लाह, ॾाढो सुठे तरीक़े सां अवां बयानु कयो आहे। जेको बि सवाल पुछां पई ॾाढो तफ़सीली अवां ॿुधायो पिया। सो हींअर थोरो किचन जी तरफ़ हलणु खपे। सईदा आलम किचन में मौजूदु हूंदियूं आहिनि, पूरो किचन सईदा आलम ई डील कंदियूं आहिनि। सो सईदा आलम, हाणे छा पियो थिए? पीटा ब्रेड रेडी हो रहा है। पिठा ब्रेड रेडी हो रहा है, अच्छा। और फिर इनिशियल स्टेप क्या है उसका? स्टेप ये है कि आटा तो मैंने जैसे गूंद कर रख दिया था राइस होने के लिए, तो राइस भी हो गया था। और उसके बाद आपने पेड़े बना के रख लेने हैं, पेड़ों को भी रेस्ट देना है थोड़ा सा, ठीक है। लेकिन मेरे पास टाइम नहीं है, मैं जल्दी जल्दी कर रही हूँ, आपने ये गलती नहीं करनी। आपने थोड़ा रेस्ट देना है, और रेस्ट देने के बाद आपने जब रोटी बेलनी है तो इसको बहुत बड़ा साइज नहीं बेलना, क्योंकि नॉर्मल साइज होना चाहिए, क्योंकि शवरमा जो है वो नॉर्मल साइज में अच्छा लगता है। बाकी बड़ा छोटा आप अपनी मर्जी के मुताबिक कर सकते हैं। और इसे जब आपने पकाना है तो हल्की आंच पकाना है, तेज आंच पे नहीं पकाना, वरना बाहर से ये पक जाएगा और अंदर से जो ब्रेड होगा वो कच्चा रह जाएगा। यानी ब्रेड जाहिर है हमने राइस करना है, ब्रेड राइस नहीं होगा तो फिर मजा नहीं आएगा। तो आप देख सकते हैं मेरा पहला ब्रेड रेडी है। जबरदस्त जबरदस्त। और दूसरा मैं बेल चुकी हूँ। अच्छा सईदा आलम जी, इसमें अब क्या ऐड करेंगी? इसमें मैंने ये मैरिनेट करके रख दिया था गोश्त, उसके बाद उसे मैंने पका लिया अच्छी तरह से, गल गया। जब वो अच्छी तरह पकाने के बाद फिर मैंने जो सब्जियां काट के रखी थी, जैसे कैप्सिकम, शिमला मिर्च, गाजर और बंद गोभी और लीमू ऐड किया मैंने अलग से। मुझे थोड़ा सा खट्टा पसंद है तो मैंने थोड़ा सा और लीमू गार्निश कर दिया उसके ऊपर। तो आपको नहीं पसंद तो कोई मसले वाली बात नहीं है, मत करें। और उसके बाद मैंने मलका मसाले वालों का जो केचप है वो मैंने इसमें ऐड किया है थोड़ा सा, ताकि कंसिस्टेंसी इसकी अच्छी हो जाए। और फिर अच्छी तरह से मिक्स करके मैंने इसे रेडी कर लिया। अब हमारे ब्रेड भी रेडी हैं और फिर इंशाल्लाह इसे असेंबल करेंगे। ओके जी, ज़बरदस्त और बहुत मज़ेदार लग रहा है सईदा आलम, जो कि मैं कहती हूँ कि रमज़ान में इस तरह नहीं कहना चाहिए ना बीच में। आप मेरा सोचे ना, मेरा रोज़ा है और मैं फिर भी बना रही हूँ, तो मेरे सब्र का इम्तिहान है। हाँ, और इसलिए टॉपिक भी देखें आज बिल्कुल सब्र का है। सब्र का। मैंने स्टार्ट में इसलिए कहा रमज़ान आता है हमें सब्र सिखाने के लिए। हाँ, और अभी अच्छी डेफिनेशन सईदा आलम बता सकती है। बिल्कुल, मैं ही नहीं बल्कि हर घर में जब इफ्तार तैयार की जाती है तो औरतों के लिए बहुत बड़ा इम्तिहान होता है। हाँ जी बिल्कुल ऐसा और ही है। इफ्तार का जो वक्त होता है ना, वो वक्त बहुत मुश्किल होता है रोजेदार के लिए, क्योंकि असर के बाद जो है ना वो भूख प्यास की शिद्दत बिल्कुल बढ़ जाती है और कमजोरी सी फील होने लगती है, थोड़ा सा चक्कर से आने लगते हैं। तो ऐसी हालत में इफ्तार तैयार करना बहुत मुश्किल काम है और बहुत बड़ा काम है। तो अपनी माओं की, अपनी बहनों की कदर कीजिए। जबरदस्त। अच्छा सईदा आलम, वैसे आप जब रमजान घर में पूरा टाइम होती थी तो अगला रमजान मतलब किस तरह गुजरा आपका? मेरा रमजान ऐसे गुजरता था कि सहरी जो है वो मम्मा ने तैयार करनी है। और पिछले रमजान मेरी आपी भी मेरे साथ थी, लेकिन इस साल वो अपने घर की हो गई वैसे। तो मेरा और आपी का ये काम होता था कि इफ्तार हमारे जिम्मे होती थी, तो हमने कभी दही बड़े तैयार कर लेने मिलकर, कभी पकौड़े तैयार कर लेने हैं, यानी मिलकर काम करना है। हमारी शुरू दिन से जोड़ी थी, तो जो काम करना है एक साथ करना है। अगर वो सब्जियां काट रही है तो मैं गोश्त बना लूंगी, अगर वो गोश्त बना रहे तो मैं सब्जियां काट लूंगी। बेहतरीन बेहतरीन मसरूफ गुजरता। अच्छा सईदा आलम, लास्ट में ड्रिंक रेडी करेंगी और आपने कौन सी कही है ड्रिंक, क्या रेडी करेंगी? हम आज लेमन एंड पेपर फ्लेवर ट्राई करेंगे। और मैं बताती चलूं कि टैंग का जो ये ड्रिंक है ये बहुत ज्यादा फुल ऑफ विटामिन सी है, आपकी इम्यूनिटी सिस्टम को बूस्ट करता है, ताकत बख्शता है। और जिस तरह रोजा रखकर आपको अभी जिस तरह इस वक्त से प्यास की शिद्दत का एहसास होने लग जाता है कि बस पानी मिल जाए। सबसे पहले मैं घर गई कल, मैंने कहा अम्मी जूस में क्या है, पहले मुझे ये बताएं। सही। क्योंकि प्यास लग रही थी। तो जो टैंग है वो आपको ठंडक भी बख्शता है। जब ठंडा ठंडा आपके अंदर जाता है तो मजा तो आता ही है, लेकिन ये आपको ताकत भी देता है। ये सिर्फ आपको मजा नहीं देता, ये आपको ताकत भी देता है कि आप अगले रोजे भी अच्छी तरह से गुजार सकें। ठीक है, जबरदस्त। अच्छा, टैंग जी जेका ड्रिंक है उनमें वाइटामिन्स आहिनि, यानी वाइटामिन सां भरपूर है, आयरन सां भरपूर है, डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, ॾाढा सुठा फ्लेवर्स आहिनि। सो नाज़रीन, हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो, ऐं हलूं पिया हिन स्पेशल ट्रांसमिशन खे जेको स्पॉन्सर कयो आहे उहो मलिका मसाला ठाहिण वारनि स्पॉन्सर कयो आहे, लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ, ऐं टैंक ठाहिण वारनि बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना इन्हनि खे जेको स्पॉन्सर कयो आहे सरसब्ज़ ज़मीन की जान
फसल की शान। सो नाज़रीन हलूं पिया झटि मोटी ईंदासीं, अवां ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन। अज़मत रमज़ान में असां खे भली कार्ड चऊं था। हिन स्पेशल ट्रांसमिशन सां दावन कयो आहे हल्का मसाला ठाहिण वारनि, लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ ऐं टैंग ठाहिण वारनि। बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, यानी रोज़ाना जी बुनियाद ते बहितरीन मुस्तक़बिल जी शुरूआत तव्हां टैंक सां करे सघो था। गर्मियुनि जा रोज़ा आहिनि, ॾुखिया रोज़ा थी वेंदा आहिनि इंसान जे लाइ। इंसान जेतिरो चाहे पाण खे केतिरो बि ताक़तवर सम्झे, पर इंसान ताक़तवर नाहे हूंदो। इंसान किरी पवंदो आहे, थकिजी पवंदो आहे, वेही रहंदो आहे। यानी पोइ बि असां जेकॾहिं पंहिंजी सिहत जी ॻाल्हि करियूं त थोरो पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु खपे, इम्यून सिस्टम ते ध्यानु रखणु खपे त उहो स्ट्रॉन्ग हुजे ऐं अवां डिहाइड्रेटेड रहो त पोइ सुठे तरीक़े सां रमज़ान ऐं अवां जी ज़िंदगी जा ॾींहड़ा बि रब ताला अवां खे वॾा ॾींहड़ा नसीबु फ़रमाए त उहे बि आसानी सां गुज़री सघनि था। सो नाज़रीन अॻियां हलूं था। जेके आयल मोहतरमीन महिमान आहिनि, मोहम्मद हसन नसरुल्लाह खंबड़ो साहब जिन, जेके ख़ैरपुर मां हिते हिन प्रोग्राम में तशरीफ़ खणी करे आया आहिनि ऐं हमेशह यानी स्पेशल ट्रांसमिशन जॾहिं थींदी आहे रमज़ानुल मुबारक जी महरान टेलीविज़न ते, त हिननि जो साथ हमेशह हूंदो आहे। सो हिननि जो साथ हमेशह हूंदो आहे त हिननि जा थोराइता पिण आहियूं ऐं हिननि खां हाणे आऊं इहा ई रिक्वेस्ट कंदसि त को ख़ूबसूरत कलाम पाक असांखे ॿुधायो हा। शान तुंहिंजो शाल खामा शान वारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा। शान तुंहिंजो शाल खामा शान वारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा। वण जुदा थी पाड़ खां पिया अमृत तुंहिंजे साचन, वण जुदा थी पाड़ खां पिया अमृत तुंहिंजे साचन। चंड खे चीरे वधन तुंहिंजा इशारा मुस्तफ़ा, चंड खे चीरे वठन तुंहिंजा इशारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा। सिज वारो ताबतो ते कोन पे कादर सठो, सिज वारो ताबतो ते कोन पे कादर सठो, छो त शावेरा कंदा ककर कारा मुस्तफ़ा, छो त शावेरा कंदा ककर कारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा। शान तुंहिंजो शाल खामा शान वारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा। ही सॼो संसार साईं तुंहिंजे ख़ातिर आठयो, ही सॼो संसार साईं तुंहिंजे ख़ातिर आठयो। जिन हूरूं मलक परियूं सदके सारा मुस्तफ़ा, जिन हूरूं मलक परियूं सदके सारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा। अज़मी चए हो हर नबीअ खे
को न को हिकु मौजज़ो हज़मी चए हो हर नबी खे को न को हिकु मौजज़ो तूं सरापा मौजज़ो ए सुहारा मुस्तफा तूं सरापा मौजज़ो ए सुहारा मुस्तफा कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफा शान तुंहिंजो छा लिखां मां शान वारा मुस्तफा कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफा कहिड़ी ताक़त कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफा ॾाढो ख़ूबसूरत कलाम ॾाढा ख़ूबसूरत ॿोल ऐं हुननि जो आवाज़ बि ॾाढो ख़ूबसूरत मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ साहिब जन मौजूदु आहिनि सो हुननि खां इहो पुछणु चाहींदसि हाणे त दुरूद शरीफ़ जॾहिं असां पढ़ूं था कसरत सां पढ़ूं था त हुनजा छा फ़ाइदा आहिनि ऐं जॾहिं इंसानु दुरूद शरीफ़ कसरत सां पढ़ंदो आहे त हुन सां क़ल्ब बि खुलंदो आहे इंसान जो त हुनजे हवाले सां अव्हां छा बयानु फ़रमाईंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम दुरूद पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको 10 दफ़ा मूं ते दुरूद मोकिले थो उन जे नामा अमाल मां गुनाहनि खे माफ़ कयो वञे थो ऐं नेकियूं जेको आहे उनखे गुनाहनि जे बदिले नेकियुनि खे लिखियो वञे थो ऐं उहो दुरूद मूं ताईं पुॼे थो उहो दुरूद मूं ताईं पुॼे थो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐसी ताईं कि हिकु दफ़ा मेंबर ते तशरीफ़ खणी आया पहिरें ॾाके ते क़दम रखियो फरमायो आमीन ॿिए ॾाके ते क़दम रखियो फरमायो आमीन टें ॾाके ते क़दम रखियो फरमायो आमीन साहिबिन फरमायो या रसूलल्लाह अॼु तव्हांखे असां ॾिठो अहिड़ो अमल कंदे जेको हिन खां पहिरीं कॾहिं कोन ॾिठो कि तव्हां छा अमल हो जेको आमीन त नबी साईं फरमायो कि जिब्रील अमीन मूं वटि आयो जॾहिं मूं पहिरें ॾाके ते क़दम रखियो त जिब्रील अमीन फरमायो कि हलाक ऐं बर्बाद थी वञे उहो शख़्स जंहिंजे साम्हूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे ऐं दुरूद न पढ़े त नबी साईं फरमायो मूं ते चयो आमीन ॿियो ॾाके ते क़दम रखियो नबी साईं फरमायो जिब्रील अमीन फरमायो कि जेको पंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजा माउ पीउ पोड़ापन में पुॼे न उनजी ख़िदमत न करे सघियो हालांकि बर्बाद थी वञे टियों नबी साईं फरमायो जॾहिं आउं टें ॾाके ते क़दम रखियो त जिब्रील अमीन फरमायो कि हालांकि बर्बाद थी वञे उहो शख़्स जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान जो महीनो अचे ऐं पंहिंजी बख़्शिश न कराए सघे त नबी साईं फरमायो कि हिकिड़ो त जिब्रील अमीन जो बदुआ ॾियणु ख़ुदि ई उलमा फरमाइनि था हिकिड़ो तमामु घणो क़ाबिल क़बूल आहे मक़बूलियत आहे कि जिब्रील अमीन बदुआ करे पर उन बदुआ ते नबी पाक सल्लम जो आमीन चवणु माना इहो मोहर लॻी हुई पकी कि इन जी बदुआ में का शक ई न आहे कि जंहिंजे साम्हूं नबी साईं जो नालो अचे दुरूद न पढ़े इहो नहूसत ऐं मनहूस शख़्स थी सघे थो ऐं दुरूद नबी साईं फरमायो जेको 300 मरतबा जुमे जे ॾींहुं पढ़े थो न दुरूद पाक क़यामत जे ॾींहुं जॾहिं उनखे उथारियो वेंदो त उनजो हशर उन्हनि सां थींदो जेके कसरत सां सुबुह शाम ॾींहुं राति सुम्हंदे उथंदे दुरूद पढ़ंदा आहिनि उन्हनि सां गॾु उनखे शुमार कयो वेंदो जेको सिर्फ़ु 300 मरतबा जुमे जे ॾींहुं दुरूद पाक पढ़े दुरूद मुख़्तलिफ़ आहिनि पढ़ी सघजनि था हर क़िस्म दुरूद असां लाइ बहितर आहे ॾाढो डिटेल सां ॿुधायो ॾाढो सुठो लॻो सो हींअर हलूं था थोरो साईअ जी तरफ़ हींअर वक़्तु थी वियो आहे साईअ जो हिन स्पेशल ट्रांसमिशन सां स्पॉन्सर कयो आहे उन्हनि खे स्पॉन्सर जेको कयो आहे उहो मलिका मसाला ठाहिण वारनि स्पॉन्सर कयो आहे लिज़त पकड़ियो आहे सेहत जो हथ ऐं टैंक ठाहिण वारनि बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना की बुनियाद पर यानी रोज़ाना जी बुनियाद ते बहितरीन मुस्तक़बिल ऐं हुननि खे जेको स्पॉन्सर कयो आहे सरसब्ज़ ज़मीन की जान फसल की शान सो असां हींअर हलूं पिया छुटी मोटी ईंदासीं अवां असां सां कनेक्टेड रहिजो अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन अज़मत रमज़ान में अव्हां खे भली कार चऊं था हिन स्पेशल ट्रांसमिशन सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ ऐं चैंग ठाहिण वारनि बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना सो जॾहिं हाणे बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना जी ॻाल्हि थी वई आहे त सईद आलम जी तरफ़ पहिरीं हलूं था सईद आलम बताएं लास्ट में क्या क्या होगा लास्ट में हमारे शोर में रोल जो है वो रेडी हैं और लास्ट में
एज यूजुअल बनाएंगे टैंग की ज़बरदस्त सी लेमन एंड पेपर फ्लेवर में ड्रिंक, यानी हम ओके जी। एक भारी तादाद में विटामिन सी कंटेन करने वाले हैं अपने जिस्म के लिए। ठीक है, ज़बरदस्त ज़बरदस्त। गर्मियुनि जा रोज़ा हुजनि ऐं टैंग टैंग न हुजे। न हुजे त ईअं थी नथो सघे। यानी असां बि ऑलमोस्ट चई सघूं था त ख़तमु थी वियो आहे किचन जो कमु। अव्हांजे घरनि में बि ईअं ई हूंदो ऑलमोस्ट, अव्हां बि कुकिंग करे छॾी हूंदी। सो हाणे अव्हां बि जल्दी जल्दी कयो, टैंक ठाहियो, पंहिंजे दस्तरख़्वान ते रखो ऐं दस्तरख़्वान ज़बरदस्त तरीक़े सां अव्हां बि रेडी करियो। यानी असां जॾहिं ॿारनि जो सोचींदा आहियूं न त पोइ ॿार वरी इन ड्रिंक खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। ऐं असां नंढपण खां इहा ड्रिंक पीती आहे। टैंग नंढपण खां असां ॾिठो आहे पंहिंजे घरनि में, हर कंहिं ॾिठो हूंदो। यानी टैंग न हुजे ऐं दस्तरख़्वान रेडी असां कंप्लीट नथा चई सघूं त थी वियो आहे असांजो। सो असां बि पीअंदा आहियूं, डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, सुठा फ्लेवर्स आहिनि। अव्हां खे बि बार बार चऊं था अव्हां बि पीअंदा कयो ऐं हाइड्रेट रहंदा कयो। यानी अव्हां बि डिहाइड्रेट हूंदव, इम्यून सिस्टम सुठो हूंदो त पोइ रमज़ान ॾाढो सुठो सुठो गुज़री वेंदो। ऐं आयल महिमान आहिनि जेके हुननि जी तरफ़ हलंदसि। हसनैन मजीद साहब हाणे रिक्वेस्ट कंदसि त असांखे ख़ूबसूरत कलाम ॿुधाइनि। ओ तोते मुहम्मद तवकल हिन जॾे जी तूं लज सुञाणिजे तूं लज सुञाणिजे ओ पंहिंजे तॾे जी ओ पंहिंजे तॾे जी तोतिया मुहम्मद तवकल हिन जॾे जी ॿियो केरु ॿुधंदो दर्द जुदा हूं ॿियो केरु ॿुधंदो दर्द जुदा हूं हो मुंहिंजो नबी साईं तो में निगाहूं तोरीअ न सरंदी तोरीअ न सरंदी हो कश्ती बुॾे जी तोतिया मुहम्मद तवकल हिन जॾे जी गुनहगार आया मलको बि कोने हो गुलामे नबीअ जो को हाल कोने वठिजां वाग वीचारे हिन महेसर जॾे जी तोतिया मुहम्मद तवकल हिन जॾे जी सुभान अल्लाह ॾाढो ख़ूबसूरत ऐं ॾाढा ॿोल सुठा। ऐं हाणे मुफ़्ती साहिब जिन जी तरफ़ वधंदसि। मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ साहिब जिन मौजूदु आहिनि। आख़िर में इन शॉर्ट तव्हां छा मैसेज ॾींदव? मुंहिंजो मैसेज ऐं पैगाम इहो आहे की रमज़ान मुबारक जे अंदरि के असांखे अलाह जेकी बुख ऐं उञ ॾिनी आहे न हिन महीने में जी सिर्फ़ु इहो अहसासु ॾियारण लाइ ॾिनी आहे की तव्हां हीउ महीनो हिकिड़ो बुख उञ रहो था त केॾो तव्हां पंहिंजे जिस्म में तकलीफ़ महसूसु करो था। यादि रखो उन्हनि खे ग़रीबनि खे जेको सॼो साल हिन बुख ऐं उञ में गुज़ारनि था। हीअ असांखे मैसेज बि आहे। हिन महीने जे अंदरि असांखे हुकूकुल इबाद जी तरफ़ अलाह ध्यानु छिकायो आहे की जहिड़ा खाधा अव्हां खायो था अहिड़ो ग़रीबनि खे खारायो, बेवा यतीम उन्हनि खे ॻोल्हो, ज़कात ॾियो था त उन्हनि ग़रीबनि मुस्तहिकनि खे ॾियो। हज तव्हां करो था त हज ज़िंदगी में हिकु दफ़ा फ़र्ज़ु आहे तव्हां कयो, उनजा पैसा ग़रीब यतीमनि खे ॾियारियो। हिन महीने जे अंदरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ग़रीबनि यतीमनि ते ख़र्चु करियो। अलाह तव्हांजे रोज़नि में बरकतूं अता फरमाए। सुभान अल्लाह ॾाढो ख़ूबसूरत मैसेज ईंदा आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत मैसेज अव्हां ॾिनो आहे। सईदा आलम खे हाणे आउं रिक्वेस्ट कंदसि त सईदा आलम तव्हां अचो ऐं अव्हां मूंसां गॾु हाणे वेहो। ऐं नाज़रीन जेकॾहिं पाण ॾिसूं त रमज़ान जो महीनो बरकतुनि भरियो महीनो त हूंदो आहे, पर असां जेको सोचींदा आहियूं त बुख ऐं उञ ते रहूं था, इहा ॻाल्हि लास्ट में रिपीट कंदी वञा पई
त जॾहिं असां बुख ई उञ ते हूंदा आहियूं त थोरो इंसानु कोशिशि करे त पंहिंजा अमल बि सुठा करे, यानी अमली ज़िंदगी में बि इख़्तियार कयूं वञनि, जेके ॻाल्हियूं चयूं वञनि थियूं, इंसानु पंहिंजा इख़लाक़ सुठा करे त वधीक बहितर थी वेंदो आहे। सो नाज़रीन, हीअ जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे, इन सां जेको ताउन कयो आहे, मलिका मसाला ठाहिण वारनि ताउन कयो आहे, लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ, ऐं टैंक ठाहिण वारनि ताउन कयो आहे बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना की बुनियाद पर। ऐं उन्हनि सां जेको ताउन थियल आहे उहो सरसब्ज़ जो आहे, ज़मीन की जान फ़सल की शान। ऐं जेके असां वटि महिमान हज़रात मौजूदु आहिनि, मलिका वारनि जे तरफ़ खां असां वटि महिमान थी आया, त हीअ जेके गिफ्ट हैम्पर्स आहिनि इहे हिननि सां गॾु ई वेंदा। ऐं आख़िर में अव्हां जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं हमेशह हूंदियूं आहिनि, खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ रहंदियूं। अव्हां बि असांखे दुआउनि में यादि कंदा कयो ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत नात जी सूरत में अव्हां जे लाइ तोहफ़ो छॾींदा असां वेंदासीं। उहो नात जी सूरत में हूंदो। ऐं नाज़रीन, पूरी रमज़ान जी ट्रांसमिशन सां जेको स्पॉन्सर कयो आहे उहो मलिका मसाला ठाहिण वारनि कयो आहे, लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ, ऐं टैंक ठाहिण वारनि बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना की बुनियाद पर। हाणे मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त। इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं, के नवां महिमान हूंदा ऐं को सुठो टॉपिक हूंदो, ऐं इस्लाम जूं खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं। ऐं हाणे मां आख़िर में वेंदे वेंदे मोहम्मद हसन ऐं नसरुल्ला साहब जिन खे रिक्वेस्ट कंदसि त को ख़ूबसूरत कलाम असांजे नाज़रीन जे लाइ अवां तोहफ़े में छॾींदा वञो। जावल बारा बार सुहणा सुहणा घुंडड़ी दार सुभान अल्लाह सुहणे जी माशावा खान लिखा सुभान अल्लाह सुहणे जी माशावा खान लिखा। ओ जे हथन ले मौला चयो आयतुल्ला उहो ई त आहे मुंहिंजो अरबी सल्लल्ला, उहो ई त आहे मुंहिंजो अरबी सल्लल्ला। वहवा नूरानी रुखसार शान मोती ऐं जवार सुभान अल्लाह सुहणे जी माशावा खान लिखा सुभान अल्लाह सुहणे जी माशावा खान लिखा। यूसुफ बि सुहिणो लेकिन सरकार बि शइ वॾो चयो वियो चेहरे महबूब जे लाइ, वॾो चयो वियो चेहरे महबूब जे लाइ। अहिड़ा चेहरे जा चिमकार खाधी चोॾीअ जे चंडहार सुभान अल्लाह सुहणे जी माशावा खान लिखा। जंहिंजा वल्लैल वारा वार सुहणा सुहणा घुंडड़ी दार सुभान अल्लाह सुहणे जी माशावा खान लिखा। रब पाक चूंडे वसफूं रखियो मुस्तफा जो माज़ागल बसर जो सुहणियूं अखियूं मुस्तफा जो माज़ागल बसर जो सुहणियूं अखियूं मुस्तफा जो। जंहिं दम नेण खणनि दिलदार भुल ॾियनि बिस्तर तां बीमार सुभान अल्लाह सुहणे जी माशावा खान लिखा सुभान अल्लाह सुहणे जी माशावा खान लिखा। जंहिंखे नवाज़ियो मौला रुतबन घणने सां अज़मी इस्म वठंदो कर अदबन घणने सां अज़मी इस्म वठंदो कर अदबन घणने सां। आही जीअरो जा बि जमार गंढ तूं ताज धणी असां तार सुभान अल्लाह सुहणे जी
मां शावा खान लिखा जंहिंजा वल्लेल वारा वार सुहिणा सुहिणा घुंडड़ी दार सुभान अल्लाह सुहिणे जी मां शावा खान लिखा सुभान अल्लाह सुहिणे जी मां शावा खान लिखा।